सऊदी टेलीकॉम कंपनी तवाल पाकिस्तान में ऑपरेशन्स शुरू करे छॾिया आहिनि। तवाल सऊदी अरब जी वॾी टेलीकॉम कंपनी STC जे मातहत कंपनी आहे, जंहिंजा सऊदी अरब में 15,500 टावर आहिनि। तवाल हलंदड़ साल फेब्रुआरी में पाकिस्तानी टेलीकॉम कंपनी ख़रीद कई हुई। इन कंपनी जा पाकिस्तान में 70 खां 80 टावर हुआ। तवाल जे चीफ इंटरनेशनल ऑफिसर एमेनुअल लियोनार्ड जी अॻुवाणी में हिकु आला सतही वफ़द इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं टेलीकम्युनिकेशन वारे वज़ीर सैयद अमीनुल हक़ सां संदसि ऑफिस में मिलियो ऐं पाकिस्तान में ऑपरेशन्स शुरू करण में सहकार ते संदसि थोरा मञाई। वफ़ाक़ी वज़ीर तरफ़ां कंपनी जे वफ़द खे पाकिस्तान में ऑपरेशन्स शुरू करण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं तवाल जी कामयाबी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार बि कयाई। ॿुधायो पियो वञे त सऊदी कंपनी तरफ़ां अवल नाले कंपनी ख़रीद कई वई आहे, पर इन खां अॻु इहे ख़बरूं हुयूं त टेलीनार खे विकिरो कयो पियो वञे ऐं परॾेही कंपनी जा इन हवाले सां मामला तइ थी विया आहिनि। टेलीनार खे बि कंहिं ॿी कंपनी जे हवाले थियणो आहे, पर इहा ऑपरेशन्स कॾहिं शुरू कंदी, इन हवाले सां फ़िलहाल का अॻ भराई साम्हूं नाहे आई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk